नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे काज़ी अहमद में ख़बर ॾींदा हलूं त PPMN सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह PPMP गुलाम कादिर चांडियो खे तालुका प्रेस क्लब जे ॾिनल दावत में तालुका प्रेस क्लब पहुता, जिते सिंध जी सकाफ़त वरजाईंदे महिमान खे तालुका प्रेस क्लब जे सरपरस्त आला मलंग जतोई सदर राजा साजिद अली उनड़ ऐं ॿियनि साफ़िन मेंबर महिमान खे अजरकनि जा तोहफ़ा ॾिना। जंहिं बाद MNA सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह मीडिया सां ॻाल्हियूं कंदे चयो है त अपोज़िशन पार्टी जे APC में कुछ फैसला थिया आहिनि, कुछ थींदा। मौजूदा हुकूमत के वञणो पवंदो। हिन में मौलाना फजल रहमान जो सख्त मौक़िफ़ है, नवाज शरीफ जो भी सख्त मौक़िफ़ आयो है। असां त हिननि जा मेज़बान हुआसीं। हाणे जेके APC थींदी उन में इहो फ़ैसिलो कयो वेंदो। छा कजे अवाम खे सॾ ॾिजे त रोडनि ते निकिरी अपोज़िशन खे मिली करे फ़ैसिलो करणो पवंदो, छो जो अवाम जा मसला वधी वञनि पिया। दवाउनि जूं क़ीमतूं आसमान सां ॻाल्हियूं करे रहियूं आहिनि। अवाम तंग थी चुकी है। हींअर वरी ॿियो हुकूमत मुल्क जे ख़िलाफ़ कम करिया आहिनि। इहो आहे खंड जो बहरान जो वधी पियो वञे। शुगर मिल्स सदर ॿुधायो आहे त हामिद अज़हर रुगो ब्रोकरनि सां सलाह करे दुबई खां खंड घुराई पई वञे। इहा खंड हिंदुस्तान खां दुबई ईंदी, पोइ हिन जी सिर्फ़ शापर चेंज करे पोइ पाकिस्तान आंदी वेंदी। पक आबादगारनि खे कमनि जो अघु इहो कोन मिलंदो। अपोज़िशन खे ॿाहिरि निकिरणो पवंदो, हिन हुकूमत खे वञणो पवंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।